अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो ख़ादिम संजर ख़ान। सिंधी ग्रामर जी हिकु शॉर्ट वीडियो उमेद तव्हांखे पसंदि ईंदी। सिंधी ग्रामर में अलफ़ बे जे हर हिकु निशानीअ खे अखर चइबो आहे। जीअं अलफ़ अक बे दक बे बुक, इहे जेके आहिनि इन्हनि में हर हिक खे अखर चइबो आहे। उन खां ॿियो नंबर, ॿिनि या ॿिनि खां वधीक अखरनि जे मेड़ खे लफ़्ज़ चइबो आहे। हाणे पाण हलूं था वरी 3 नंबर ते। मुकमल माना ॾींदड़ लफ़्ज़नि जे मेड़ खे जुमिलो चइबो आहे। ॿोलीअ जे जोड़ जक ऐं क़ाइदनि खे ग्रामर चइबो आहे। ॿोलीअ जे जोड़ जक ऐं क़ाइदनि खे ग्रामर चइबो आहे। उन खां वरी अॻिते पाण पढ़ंदासीं त अखरनि जा 2 क़िस्म आहिनि, हरफ़े सही ऐं हरफ़े इल्लत। कॉन्सोनेंट ऐं वावेल जेके पाण पढ़ी आया आहियूं। ॻाल्हाइण जा कुल 8 क़िस्म आहिनि। ॻाल्हाइण जा 8 क़िस्म आहिनि जेके हिते असां लिखूं था। पहिरों नंबर आहे इस्म, ॿियो नंबर आहे ज़मीर, टियों नंबर आहे सिफ़त, चौथों नंबर आहे फ़इल, पंजों नंबर आहे ज़रफ़, छहों नंबर आहे हरफ़े जर, सतों नंबर हरफ़े जुमिलो ऐं 8हों नंबर हरफ़े निंदा। ही वीडियो पंहिंजो मुकमल थियो, वरी ईंदड़ वीडियो में मिलंदासीं। थैंक यू सो मच।